कंडियारी मां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारी जी शादीशुदा आरती धी ट्रेल मेघवाड़ मुड़स दोदे मेघवाड़ खिलाफ़ दाईंदे चयो त मुंहिंजो भाउ संजय मूंखे दीवाली ते वठण विप्रकाश माली कॉलोनी आयो, जिते मुंहिंजे मुड़स दोदे मुंहिंजे भाउ ते संदसि माइटनि सां गॾिजी तशदुद कयो ऐं मूंखे पिणु मारकुट कंदो रहे थो। मुड़स खां रुॻो मुंहिंजे भाउ संजय एतिरो पुछियो त मुंहिंजी भेण जी तोसां शादी हूंदे तूं ॿी जॻह ते शादी कीअं थो करी। इन ते मूंखे घरां कढी मुंहिंजे भाउ खे तशदुद करे घर अंदर वाड़े छॾियो अथनि। मुंहिंजे घर खे हथ वठी ॾेर तोड़े मुड़स जी मां लहरकी ज़ाल केवल मेघवाड़ चाचो लोभियो मेघवाड़ टीकम मेघवाड़ ॾमियूं मेघवाड़ फिटाइण जे पोयां आहिनि। खुदारा वस वारा पुलिस ऐं कोर्ट सॻोरी मुंहिंजी दाद रसी कनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।